वास्ते इनजे अख लगी वया त मदीने जो ताजदार अची वयो हबीबन हकल करे फरमायो त तो कोड़ त गालायो आ पर मुझे दामन में लिखो आ हाने दिल न लाही मुस्तफा जी चादर वठ सुबाने बादशाह तो तेल जी देग में उछलाई दो चादर जे लुंग लगाए नहीं पौज न कालर हो दई न को लोडो सुभान अल्लाह ख्वाब मां अख खुले चादर हिन वट पया हाने त दिल दरिया थी सुबह थियो हज़ारे माण्हू अची वया तेल जी देग जे मौज में अची वया देर न थया हिन कपड़ा लाए लुंग लगाया पर इंसान अञा दिल में थोरो खौफ बीठो आ ॾिसे त तेल जे देग जे किनारे ते माकोड़ी पई सुरे पंहिंजा नंढड़े पेरन सां इशारा पई करे हलिया हलिया कोसी नाहे थदिया बिस्मिल्लाह पढ़ी तेल जे देग में लही वयो आ बुक भरे पियो जिस्म ते विझे सारो जिस्म सलामत लगो पियो आ तेल हिन जो वार बि विंगो न कयो कख सड़न पन सड़न सड़े साओ गहा पर जिन रिझायो मुस्तफा तो न अचे तिन खे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत उलमाए सुन्नत नारे तहकीक जश्न ईद मिलादुन नबी सारो जग हिकड़े पासे पर मुस्तफा जे पासे होंदो न के लहर न के बेटाई तो फरमाए त पखी सर में हिकड़ो पखी सर में हिकड़ो मारी मत लखा पर जे रब रखे रखा त सर घुमे सर में फानोस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्यों बुझे जिसे रोशन खुदा करे तेल जा बुक भरे पियो जिस्म ते विझे वार विलको न थियो आ पाइन जो जिस्म न साड़ियो आ सलामत बाहर निकरी आयो बादशाह कावड़ जियो वज़ीर हाणे तोखे पक थई त सैयदा वज़ीर बाहों बदे अर्ज़ कयो क़िबला सैयद नाहे हिन ते मेहरबानी थियला अवा अकेलाई में पुछी ॾिसो बादशाह खे अकेलाई में वठी वियो चवे तो माराईंदो सां कोन हाणे तो इम्तिहान में कामयाब हाणे ॻाल्हि सची ॿुधा अखियुनि मां नीर अची विया ज़ारो कतार लॻो आहे बादशाह सलामत वज़ीर सचो आहे मां कूड़ो आहियां मुंहिंजे अमड़ शिकारण हुए मुंहिंजो पीउ शेख हुयो मां ईअं उन जो बचड़ो आहियां मां कूड़ ॻाल्हाए सैयद सदायो हो तो जॾहिं तेल जी देग चाढ़ी मां रात हुसैन जे नाने खे सद कया पोइ जीअं अख लॻी वई हबीबन फरमायो कम तक तो कयो अथे पर मुंहिंजी ज़ात में लिखो आहे मुंहिंजे गोदरी में लिखो आहे पोइ इहा रात महबूबन जी मेहरबानी हुई सुभान अल्लाह जेको महबूब परावन जे मथां एॾो महिरबान आहे वो पंहिंजे जे मथां केॾो महिरबान चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे का आयत पढ़िया रब तो फरमाए फइन्ना मअल उसरि युसरा हर तंगी खां बाद में आसानी ईंदी आहे जने पां सिंधी में चवंदा आहियूं त पहिरीं दुख पोइ सुख चवंदा आहियूं
अदा दुखन पोया सुख यो कुरान जी आयत जो तर्जुमो आ रब तो फरमाए फइन्ना मअल उसरि युसरा हर तंगदसी खां बाद में आसानी भी ईंदी आ पहिरीं इम्तिहान ईंदो आ माण्हू जॾहिं इम्तिहान में कामयाब थींदो आ तरफ वरी हुनखे दर्जा ॾींदो आ अल्लाह जो नबी आ हज़रत सैयदना अय्यूब अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर ऐं वॾो अमीर तरीन अल्लाह पाक साईं खे हर नेमत सां नवाज़ियो माल जा अंबार दौलत जा अंबार महल माड़ियूं बनियूं बारा बंगला बागीचा औलाद जी कसरत पर अल्लाह जो नबी अय्यूब अलैहिस्सलाम शबो रोज रब जी नमाज शैतान जी करे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तो जो ही नबी अय्यूब इन जे करे बंदगी थो करे तो हुनखे हर नेमत सां नवाज़ियो मुंहिंजा मौला कहिड़ी चीज जी हुनखे तो कमी ॾिनी आ लाज़मी तुंहिंजी नमाज़ न पढ़ंदो त छा कंदो अल्लाह से फरमायो शैतान ईअं न आहे ॾिस त मां इम्तिहान थो वठां देर कान लगी घर वारियों औलाद जेके बंगले में वेठा छत करी सब यकदम शहीद जुबान मां उफ भी न निकतो अल्लाह जी रज़ा ते राज़ी नमाज में रब साईं ज़मीन जो पानी जा चश्मा खत्म करे छड़िया बाग सुकी वया बनियूं बारा खत्म जेके मवेशी माल हुयो सब मरी वयो दौलत जो ज़रो भी न रहियो आ औलाद वयो घर वया मिल्कियत वई पर अय्यूब अलैहिस्सलाम रब जी नमाज में आ इम्तिहान वधदे वयो साईं जे पाक जिस्म में बीमारी लगी वई कीड़ा लगी वया जिस्म खाइंदे वया गोश्त खाइंदे वया रत पी वया हड्डियों रुगो बच्चो हुयो कीड़ा खाइंदे वया दाह न कया कुक न कया बेटा तो फरमाए तसिक इयां जियं न्याही आसानी इश्क करण वारो इश्क जे मैदान में सिरन जा सौदा करण पो दाह नाहे करणी कुक नाहे करणी हाय घोड़ा बीमारी थी वई कारोबार तबाह थियो जे इश्क करणो थई त पो तन मन धन दौलत सर जो भी सौदो सिक ईअं जियं न्याही आसानी सड़े सारो ॾींहुं तब बाफ ॿाहिर न निकरे वरी तो फरमाए त आयल उन्हनि नवसां हंजूं जे हारील तस्बीह हथ में हुजे ऐं पियो पढ़े इश्क पियो रोए जग खे ॾेखारे लुड़क पिया लड़न बेटा तो फरमाए त इहो कूड़ो आहे चोर आहे इश्क न चए तो जग खे ॾेखारे आयल उन्हनि नवसां हंजूं जे हारील आणियो आब अखड़ियण मां ॾह खे ॾेखारील पर सजण जे सारील सिरुवन नकी चुवन की कंहिंखे न ॿुधाईंदा अंदर जो दर्द अंदर वारो ॼाणे ऐं जंहिंसां मोहबत आहे उहो साईं ॼाणे अय्यूब अलैहिस्सलाम खामोशा कीड़ा गोश्त खाइंदे वया खल वई हड्डियों वयो गोश्त वयो ताह नाए कुक नाए शिकायत नाए अल्लाह जे नमाज में बैठो आ जड़ो हाला जड़े मल कीड़ो जुबान जे वेझो पेतो आ ताह निकरी वे ओ मुजा मौला औलाद वयो घर वारियो वयो बंगला वया माल वयो जिस्म खोखलो बंडी वयो आ मां ताह न कया पर मौला अज ताह इन दे करे कया त जुबान सलामत हुजे तो यार जो जिक्र कंदो रहा सुभान अल्लाह जदे इम्तिहान में कामयाब थियो रब तो फरमाए शैतान हाने त ॾिठई अल्लाह तो फरमाए उरकुद बिरजिलिका हादा मुगतसलुम बारिदुम वशराब ओ प्यारा अय्यूब हाने ज़मीन ते पंहिंजी खुड़ी हण
अल्लाह जो कुरान चोॾो सिफ़ात और खुद बि रिज़्क़ अयूब तो इम्तिहान में कामयाब हाणे ज़मीन ते खुड़ी हण अल्लाह जे नबी ज़मीन ते खुड़ी हई त चश्मो निकरी पियो मुग़तसलुम बारिदुम वशराब रब तो फरमाए पानी पीअंदे अंदर जी बीमारी लही वेंदे गुस्ल कंदे त जिस्म जी बीमारी लही वेंदे तो हबीब तो तबीब तो दर्दन जी दवा जान मुझे जी में आहिन आज़र जा अनवा हाणे साहिब दे शिफा मौला मरीज़न खे अल्लाह ताला कुरान में तारीफ पियो करे इन्ना वजदनाहु साबिरा मां पंहिंजे प्यारे नबी अय्यूब खे सब्र वारो पातो अल्लाह औलाद भी मोटाए दिनो आ मिल्कियत भी दिनी आ धन दौलत दिनी आ कुर्बान वजा हजरत मूसा कलीमुल्लाह जो ज़मानो आ मुझे पाक महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिवायत जो मफ़हूम आ हिक औरत आ जेका फिरौन जे न्याणियुन जे वारन में कंगी लींदी हुई या नौकरी पगार मिलंदो हेयर ड्रेसर जो जी औरतन जो चोटियूं थींदियूं उन जा वार सदा करे रहे बादशाह जी न्याणी यानी फिरौन पाण खे बादशाह सदाईंदो हो ये गरीब मिस्कीन औरत उन जे बंगले में कम कंदी आ ऐं नौकरी कहिड़ी दी त रुगो फिरौन जे न्याणी जा वार सदा करे फणी ॾेई उन जी चोटियूं जेको पगार मिलंदो हो बचड़न खे खाराईंदी अल्लाह जी कुदरत बेखुदी का आलम है चवंदान त उठ जी चोरी पखे में न निकंदी आ हाणे अल्लाह जो ईमान हीअं जो कंगी पी ॾिनई फणी हथ मां किरी पई दिल मां दाह निकिरी वई मुंहिंजा मौला तुंहिंजा दुश्मन मरन बेखुदी का आलम है उसे टाला नहीं जा सकता जो बात दिल में उतर जाए उसे निकाला नहीं जा सकता फिरौन जी न्याणी पुछो तुंहिंजो रब केरा जी मुंहिंजो रब हुआ जे जग जहान जोड़ियो माना त तूं मुंहिंजे बाबे फिरौन खे रब करे कोन थी मञी बरजुस्ता जवाब ॾिनई ओ कमीनी तुंहिंजो पी केरु थींदो आ मुझो अल्लाह हुआ तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर मुझो रब हुआ जे आदम अलैहिस्सलाम के बगैर मां पी जे पैदा कयो मुझो रब हुआ जे बगैर थंब धोणी जे आसमान बनायो आ मुझो रब हुआ जे जमीन खे बनायो आ मुझो अल्लाह हुआ जे जग जहान खे बनायो आ मुझो रब खालिक मालिक अज भी हुआ क़यामत ताईं हमेशा आहे उन खे मौत अचण वारो न आहे फिरौन जे न्याणी खे कावल लगी त ड्यूटी असां वट कंदी आ टुकर असां जा खाईंदी ऐं मुझे रब खे मुझे बाबे खे रब करे कोन थे मने साटोड़ दे वई वने फिरौन खे चई ओ फिरौन ओ मुझा बाबा जेका असां वारी नौकराणी आ या तोखे रब करे कोन थी मने फिरौन जे दरबार लगी पई फिरौन खे कावल लगी तमार मुझे बंगले में रहण वारी जेकरे नौकराणी भी मुखे रब करे नथी मने त पो ॿिया माण्हू की मने औरत के घुराई चवे तो खबरदार खुदा तुझो रब केरा जवाब नहीं मुझो रब हुआ कुल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर फिरौन के कावड़ आई
चवे तो हथ पेर बदोस जमीन ते लेटायो हथ बदजी वया पेर बदजी वया हथन में लोह जा किल लगी वया गुर्द लगी वया चवे थे माई दे खबर भला हाणे मुखे रब करे मने थियान बेटाए तो फरमाए त सामण घड़े सबका जड़ो शहरा तेरी सुभान अल्लाह जो आवाज कोन आए या त मोवाली तकरीर जे बिल्कुल लगी आ दिल सा बुधो पिया या त पो मड़ी सोचो बाद मौलवी साहब के छा थींदो अल्लाह तवज्जो आहे पक्का जो ते बयान एड़ो आ जो हिन कन मां बुधी हिन मां कढणो ना जे वरी आऊं लियाकत वाले जलसे में अचा का गाल पुछां तवा के याद हुअण खपे जो त दोस्त आया थी मोहब्बत वाला सही 2 कलाक 1.5 कलाक पर 1.5 कलाक जे तकरीर में मैं ख्याल में आवा के 5 मिनट जी भी याद कोन होती के मानो का के पूछो चला से बकन न छाजे ला एकड़ो दे तो न जवाब नहीं चला से बकन न ला ना एकड़े मां बुधे दे मां कदी छे पर अवी ये न कजा एकड़े कन मां बुध जो बे में आंगन विजी छे तो गाल दिल में रहे चो सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह चो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह केड़ी पे गाल कई मदा ना ना अन्या गाल परे साईं आप गुलाम मोहम्मद साहब जो असारो पुछा वेठो उन के याद कोने लाखेण लतीफ फरमायो त सावण घिरे सबका सावण घड़े सबका पर ही असर ही सियारे तन विधाई तार में अरवाह जे आरे हणे मोहब्बत थी मारे न त कोने दम दरिया में आप गुलाम मोहम्मद का पुछी दिसो त असां जी शरीयत में भी इजाजत आ जेकरे जान बचाणी पवे त वक्त जे ला मानू माज अल्लाह कुफर अलग भी चई सके इतनी इजाजत हो को मथे ते पिस्टल रखी बीरे चई माज अल्लाह तू चो त मुसलमान कोन आया त सिर बचाण सुन्नत आ उते हुक्म शरीयत जो हिकड़ी रुखसत हिकड़ी अजीमत पंजी जान बचाए वे बटे मिनटन जे ला दिल में वगा लाए एगो जुबान मा चवे त काफर न थींदे पर अजीमत या है त हर दुख बर्दाश्त कर पर यार जे इश्क में पुछणो आहे औरत जे मौत मथे ते बिठो आ घड़ी खंदा चवे हा के मन्या थी जान बची वने पो वरी न मने हा पर न इन जो ईमान यो हो त जान वने त वने पर फिरौन के रब मन्यणो नाहे फिरौन के कावल लगिया इन जालिम के खबर आ त इन औरत जी मासूम न्याणी बिया हुक्म कई वञो हिन जी खीर पिया के न्याणी के खणी अचो यारो असा तवा औलाद वारा आयो जी जलमा जमीन ते लेटी पया हथन में पेरन में गुर्द लगा पिया है उन जालिम हुआ मासूम न्याणी जी जलमा जे सीने ते छड़िया तो न्याणी बेचारी मासूमियत में बेखबरी में डोड़ी वनी मां जो थन पेन लगिया तेरे मोल फिरौन हकल कई खबरदार हाने जे कदे रब करे न मनी नियत तुझे सीने जे मकान न्याणी के ज़बा कयो वेंदो यारो कुर्बान वना ईमान इन जो नालो चवन लगी फिरौन ये हिकड़ी न्याणी आ पर अरियो सब न्याणो रब जे नाम ता कुर्बान करन ला तैयार है सुभान अल्लाह
उन ज़ालिम जाबिर फिरौन तलवार हलाया मासूम न्याणीअ जो गलो कपजी वियो आहे रत रेला करे जी जल मां जे सीने तां वही रवानो थियो आहे यारो अवां भी औलाद वारा आयो पर मां जे दिल जी मानता छा हुंदी आहे मां जी दिल दिल हुंदी आहे बेटाई तो फरमाए त शाबाश दिल अंगारल खे जेके बब दफा बरन हिकड़ा खूरे खाया दधोगी मंज धगल अज वरी भी लोहारल यार नेड़े रखा मच में सुभान अल्लाह न्याणी लबा थी वई औरत हकल कई भुलियो ये त हिकड़ी न्याणी आ सब न्याणियों अल्लाह जे नाम ते कुर्बान उन ज़ालिम औरत के शहीद करायो आ शहीद कराए घर में मोटी आयो बीबी आसिया जेका फिरौन जी घर वारी आ उनखे तो चवे ॾिस नौकराणी मूंखे रब करे कोन मञो मां माराए छॾियो मां न्याणी खे भी कत्ल कराए छॾियो मां अल्लाह जी कुदरत बीबी आसिया जवाब ॾिनो फिरौन तो जड़ो बदतरीन इंसान कायनात में कोने हैरान थियो मार मुझी घरवारी मुझी राणी मुझी कुंवार मुके ही पी चवे पुछन लगो आसिया छा पी गालाई बेबी आसिया जवाब नो सही पी चवा तो वडो ज़ालिमा तो गलत कम कयो आ हुन वेचारी जो डोह केड़ो आ चवण लगो त मूंखे रब करे कोन थे मञे बीबी आसिया जवाब नो ज़ालिमा मां तुंहिंजी घर वारी आहियां पर आऊं भी तोखे रब करे कोन थे मञा मुंहिंजो रब उहो आ जेको मूसा जो ख़ुदा आहे सुभान अल्लाह फिरौन हैरान थियो मार पहिरीं त नौकराणी हुई हाणे मुंहिंजी ज़ाल मूंखे रब करे नथी मञे कावड़ में आयो आसिया सुधर मूं तोखे दुनिया में हसीन समझी पंहिंजी राणी करे रखियो आहे बंगला वेंदई महल वेंदई अयाशो वेंदई चवण लगी कुछ भी कोन थो खपे तूं रब नाही तूं कूड़ो कूड़े जो पुटा मुंहिंजो रब हुआ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जेको जहानन जो रब आहे तोखे केर थो रब करे मञे फिरौन कावड़ में आयो सिपाही के चवे तो वञो आसिया खे वठी उहे सिपाही जेके अगे अदब कंदा हा हथ बधंदा हा हैरान थी वया गिरफ्तार करे वठी आया फिरौन दरबार में ऐलान कयो त हीअ उहा औरत आ जंहिंसां मां निकाह कयो आ राणी बनायो आ पर मूंखे रब करे कोन थी मञे हिन जो भी हशर उहो कंदसि जेको नौकराणी जो कयो आ आखिरी मोहलत ॾिनई आ आसिया अञा बि वक़्त थई अञा सोचे वठ न त अॻियां इम्तिहान अचणो आ बीबी आसिया जवाब ॾिनो अथम सिर हिकिड़ो अथम सिर हिकिड़ो आछी दिल जमरा हुजन सिर घणा त वारे वारे वठियां कुरान गवाह बेबी आसिया जवाब नो फक़दे मा अंत काद तोखे जेको करणो आ करे वठ पर मुंहिंजो रब अल्लाह फिरौन कावड़ में आयो आ चवे तो त बस पाई घुराए तो उन दौर में ये सजा जेके ॾींदा हुआ जेलनि में या त भट्टो खणी उन जे जिस्म ते छॾींदा हुआ या त वरी ज़िंदा जिस्म तां खल लाईंदा बस पाई आया ब्लेड खणी आया फिरौन जो हुक्म आसिया जे ज़िंदा जिस्म तां खल लायो यारो पंहिंजे सीने ते हथ रखी ॿुधायो जिंदा जिस्म तां खल लाहींदे वया अध जिस्म तां खल लही वया बाक़ी खाली जिस्म बतो आ गोश्त के हवा लगे केडी तकलीफ ईंदी केडो ईज़ा ईंदो पर अल्लाह जी कुदरत आ अञा भी बीबी आसिया जो जिस्म जान मौजूदा साह न वयो आ पेरन ताईं जने खल लही वया ज़ालिम छा तो करे पीठल मिर्च घुराए बीबी आसिया जे जिस्म जे मथां विधया
तड़पण लगे खल लई वई ये जो हवा लगी पर उन्हीं मोल फिरौन हिकड़ो तानो ॾिनो आसिया हाणे तुंहिंजो जमाल बि वियो हाणे चवे तो पंहिंजे सिपाहियनि खे हिन जो मोह महल ॾे करियो हिन खे क़दर पवे त ये महल बि मूंखां विया अल्लाह जो क़ुरान गवाए 28 सिपारो सूरत तहरीम जॾहिं महिल फिरौन तानो ॾिनो ऐं आसिया ये बंगला तोखां विया ये महल विया तॾहिं महिल बेबे आसिया खां तान निकिरी वई अर्ज़ कई मौला रब्बि बिनेली इंदक बैतन फिल जन्नह मुझा मौला मूंखे फिरौन जा महल कोन था खपनि मूंखे फिरौन जा बंगला कोन था खपनि मूंखे पाण वटि जन्नत में महल अता फरमा बेबे आसिया जॾहिं मां शहीद थी वई आहे हाणे रब मक़ाम कहिड़ो थो ॾे वा इन्न मअल उसरि युसरा मेराज वारी रात जॾहिं मुस्तफ़ा करीम मेराज ते पे विया उन टाइम ते अल्लाह जे हबीब जी सवारी हिकड़े अहिड़े कब्रिस्तान खां गुज़री जे कब्रिस्तान मां मुश्क अंबर जी खुशबू पई आई हबीब फरमाया जिब्राइल जी या रसूल अल्लाह ये कंहिंजी क़ब्र जिब्रील अर्ज़ कयो सोना ये फिरौन जी नौकरियाणी जी क़ब्र जे फिरौन खे रब करे कोन मञो हुन ज़ालिम शहीद करायो महबूबा क़यामत ताईं हिन जे क़ब्र मां या खुशबू ईंदी रहे ऐं बीबी आसिया खे अल्लाह पाक वरी कहिड़ो इनाम ॾिनो नबी पाक जे पहिरे ज़ौजाए मोहतरमा पहिरीं घरवारी हज़रत बीबी खदीजतुल कुबरा मोमिन जी मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक जेको औलाद ॾिनो 4 न्याणी बचड़ा सिर्फ हिकड़ो पुट महबूब जो बीबी मारिया जे पेट मां हो बाकी सारो औलाद खदीजा जे पेट में अम्मा फातिमा तो ज़हरा बीबी ज़ैनब महबूब जेके न्याणी सब हज़रत सैयदा खदीजा जे पेट महबूब करीम एडी मोहब्बत कंदा जो बीबी सांजो तो साल थियो काफी अरसे खां पो महबूब वेठा अम्मा आयशा जी फरमाता महबूब गाल गाल में खदीजा जो जिक्र जरूर कंदा एक ॾाढे अम्मा आयशा अर्ज़ कयो त महबूब आसी तुंहिंजूं जवान कुंवारियूं राणियूं वेठियूं तू पोड़ी खदीजा खे याद पियो करी पाण करीम जे चेहरे मुबारक मुतगयर थियो फरमाया आयशा खबरदार अज खां बाद में या गाल न कज खदीजा जा जेते मुझे एहसान आहिनि उन जो बदलो खदीजा खे मुंहिंजो रब पाण ॾींदो जॾहिं मूंखे के नबी करे न पे मञो त खदीजा मूंखे कलमो पढ़ियो खदीजा मूंखे पंहिंजो माल ख़र्च कयो खदीजा जा मुझे मथा वॾा एहसान आहिनि आयशा मां खदीजा खे कॾहिं विसारे हज़रत अम्मा सैयदा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो जॾहिं आख़िरी वक़्त हुयो हिन दुनिया मां वञण वारी आहे मुंहिंजा महबूब भर में वेठा अल्लाह जे हबीब फरमायो खदीजा तू वञण वारी आहे हाणे आख़िरत जो सफ़र तयार आहे पर जॾहिं रूह निकिरंदो जन्नत में वेंदी त उते मुंहिंजो बराणियो हूंदियो उन्हनि खे बि सलाम चइजां अम्मा खदीजा हैरान थी या रसूल अल्लाह अवां जी पहिरी रानी त आऊं है अवां मूसा निकाह कयो अम्मा आयशा सा निकाह कयो बीबी हफ्सा सा निकाह कयो या रसूल अल्लाह अन्या तो जे घर वारे मां कंहिंजो विसाली कोन थियो आ पहिरी आऊं आहियां जेका हाणे वञण वारी आहियां अवां कीअं था फरमाए त तोखां पहिरीं जन्नत में मुंहिंजूं राणियूं अॻु में मौजूद ॻाल्हि सम्झो पिया या रसूल अल्लाह अवां जी दुनिया के घर वारी जो विसाली कोन थियो अल्लाह जे हबीब फरमायो खदीजा उहा तो जी ॻाल्हि सही आ पर जॾहिं जन्नत में वेंदी उते हिकु बीबी मरियम हूंदी ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा जे शादी कान कई हुई अल्लाह जे तरफां पेट में ईसा अलैहिस्सलाम आयो जन्नत में बीबी मरियम जो निकाह बी मां मुहम्मद सां रब कंदो ऐं ॿी बीबी आसिया जेके फिरौन शहीद करायो हो जन्नत में बीबी आसिया बी मां मुहम्मद जे निकाह में हूंदी
फ़इन्ना मअल उसरि युसरा। कुरान जो फैसलो आ त हर तंगदस्ती खां बाद में आसानी हुंदी आ। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोचे आयो त कलाक ॻाल्हाई, कलाक खां टिपी विया, घड़ी ॾिसां अली नवाज़ भी फरमाइश कई बते दोस्तन, वा फरमाइश भी पूरी थी वया, पर हाणे अवां जमात जी मोहब्बत मुखे अञा भी मजबूर भी करे त के बचे ॻाल्हियूं ॿुधायां, पर ईअं न कुछ अवां भी सुभान अल्लाह जी सदा खे बुलंद कयो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लामा अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह फरमातो मुझा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी उम्र में अल्लाह जा हबीब नंढा, ज़ाहिर हकीकत मुस्तफा जी त इहा आहे त नका कुन फयकून हुई, नका भी पचार न सिज हो न चंड हो, हुई ऊंधा अंधकार न जिंद हा न मलक हा न माण्हू हा, न हुई ताड़े जी तवार तॾहिं मोहब्बत साण प्यार लाया लतीफ। ज़ाहिर में मुझा महबूब नंढड़ा, अम्मा आमना जे घर मां मुझा हबीब निकरी थोरो ॿाहिर फासले ते वया। ॾाढा घाटा वण लॻा पिया हुआ, कंडन वारा वण हा। इस्लाम जो बदतरीन दुश्मन अबू जहल उठ ते सवार पे आयो। जॾहिं महबूब करीम ते नज़र पई, दिल में ख्याल कई त यतीमा बाबो वफात करे रहियो आ, मता को कंडो लगे जानवर ईज़ा दे, नंढड़ो ॿार घर खां ॿाहिर निकिरी आयो आ, हिन खे उठ ते विहारे वञी घर भेड़ो कयां। अबू जहल खे ख़बर कोन हुई त नंढड़ो ॿार नाहे कायनात जो सरदार। ॾाचे खे विहारे अल्लाह जे हबीब खे भांकर में खणी पंहिंजे पुठियां विहारे। हाणे ॾाचीअ जो लगाम छिके पियो, ॾाची उथ, ॾाची चयन लगाम छिके, रस्सी छिके उथण जे लाइ, जे अबू जहल मथे छिके जे उठ कंद हेठ करे। हैरान थी वियो, केड़ो मोतो ते जबल रखियो आ, केड़ो मोतो ते 100 मण जो वजन रखियो आ, इन नंढड़े ॿार में केड़ो वजन आ। तुंहिंजा गोॾा टुटी पिया, तुंहिंजी चेट टुटी पिया, छो नथी हले? लकड़ खणी मारण शुरू कया, लठ खणी मारण शुरू कया, मारे मारे थकी पियो आ, खल फाटी वई, रत रेला करे पियो वहे, पर तीअं उठ कंद हेठ पियो करे। अबू जहल हैरान जानवर के थी छा वयो आ। अल्लामा अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह तफसीर नमी में लिखे पियो त आखिर अल्लाह ताला हिन बेजुबान जानवर खे ज़ुबान ॾिनी आ, ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आ। यो उठ कंद खणी मथे पियो ॻाल्हाए, कैफ यकूनुल इमामो खल्फल मुक़्तदी। ए अबू जहल थी क्या तो सके, तू अग्यां हुजे सरदार पुठियां हुजे, मारे छॾ कोन हलंदस, इन नंढड़े खे अग्यां विहार, तो पुठियां वे, तोखे जहाज वांगर उॾामियो थो ॾेखारियां। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, उलमाए अहले सुन्नत। माना उठ खे भी खबर आ मोहम्मद रबी अल्लाह जो रसूल। महबूब जे हुक्म सां वण हले थे आया, समझी सचो रसूल उठड़न सिर झुकाया, समझी सचो रसूल उठड़न सिर झुकाया।
अल्हम्दुलिल्लाह नबी पाक जो सदको आ जो अज बे सिजो भरे पियो रात पवे पे असां केॾा गुनाहगार आहियूं कहिड़ी बुराई आहे जेका असां में पाती कोन थी वञे पर पोइ बि जग जहान कायम आयो सदको रसूलुल्लाह जो कंहिंजो सदको आहे ओ सारे जगह में जान सारे जगह लजन सार थी विया ये नात उन जे करे पढ़ा पर मुझो ईमान अकीदो आ जेखे जड़ी परेशानी हुजे दिल में जेका जायज दुआ हुजे झूमी करे या नात पढ़े त मुस्तफा जे सदके बेड़ा पार थिया इंशाअल्लाह लुड़ लही वेंदा बेड़ा पार थी ओ सारे जगह में जान सारे जगह में जान लजन सार थिया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थिया ओ कत्यो कुत बतारा पते छाह बिजली मोहम्मद मिठे जी तिखे तेज तजले चवा चैन तरफ चवा चैन तरफ से चमकार थिया मोहम्मद अजीव्यो बेड़ा पार थिया सारे जगह में जान सारे जगह में जान लजन सार थिया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थिया वठी बूंद हर जा बरसन बहारियो पखी पाण में कन बुलियो बझारियो टिड़िया गुला गुलाबी टिड़िया गुला गुलाबी से गुलजार थिया मोहम्मद अचियो बेड़ा पार थिया अल्लाह पाक मुझे हाज़िरी कबूल फरमाए अल्लाह ताला जलसे के पंजे दरबार में कबूल फरमाए जेके भी मरहूमी नहीं अल्लाह ताला ने सवाब हाजी कादर बख्श वडेरो अबू बकर खैर मोहम्मद बाबू खान मोहम्मद हनीफ जी घरवारी मोहम्मद रमजान जी रूह ताई पहचाए अल्लाह सभी की जन्नत में आला मकाम अता फरमाए सदा ये दुरूदों की आती रहेंगी जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा खुदा अहले सुन्नत को आबाद रखे ये मुस्तफा का मीलाद होता रहेगा जल्दी नबी करे आज हाफिज साहब ने हुक्म कयो आयो असल में मुझे प्रोग्राम के भी जगह ते वरी इंशाअल्लाह बालिया का दावा दुनिया अल्लाह चाहे इंशाअल्लाह हाजिर थींदी वरी मुलाकात थींदी व मा अलैहि इल्ला अल्लाह।